पापनगर ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तों अॼु रिव्यू करण वारा आहियूं मेगा सोप सीरियल पापनगर। जी हाँ दोस्तों, पापनगर जा अचण वारा एपिसोड ज़बरदस्त सनसनीखेज़ दिलचस्प थियण वारा आहिनि। अचण वारे एपिसोडनि में दोस्तों तव्हां ॾिसंदव त हिते बहितरीन हाणे जेको आहे मल्हार जे लाइ हिकु कमु थियण वारो आहे। उहो कमु इहो आहे त कीअं बि करे मिठल मञाइण जी कोशिशि कंदो गमदिल खे, त सम्झाइण जी कोशिशि कंदो मल्हार बेगुनाह आहे। मिठल इन खे वॾी मतिलबु कोशिशि सां सम्झाइण जी ॻाल्हि कंदो ऐं होॾां जेको आहे आहिस्ता आहिस्ता गमदिल जे ज़हन में बि इहा ॻाल्हि वेझी वेंदी त चाचो मिठल सही चई रहियो आहे ऐं सही ॻाल्हि करे रहियो आहे। ऐं अचण वारे एपिसोडनि में इहे सीन तव्हांखे ॾिसण वटां मिलंदा ऐं ज़बरदस्त कमु थियण वारो आहे दोस्तों। ऐं अचण वारे एपिसोड में इहो बि तव्हां ॾिसंदव त बलाज ख़ान जे लाइ बि हाणे मुसीबतूं तयारु थियण वारियूं आहिनि। बलाज ख़ान पाण खे कुझु बि सम्झे, हाली त खॾु खोटरी अथई मल्हार जे लाइ, लेकिन तमामु जल्द तव्हां ॾिसंदव उहो त पाणी उन खॾ में किरंदो ऐं पोइ उन जे लाइ हज़ारे अज़ाब बणिजी वेंदा। उहे अहिड़े हिसाब सां जाॾो कारो दुश्मन उनखे वकोड़े वेंदा। पोइ बलाज ख़ान जूं रड़ियूं कूकूं ॿुधण वारो बि कोई न हूंदो। हालांकि उनजे पंहिंजा घर वारा घर जा भाती बि उन ते नफ़रत कंदा। उहे बि इन खे चवंदा तोखे सज़ा मिली रही आहे जेको तूं ज़ुल्म कहर कया हुया माण्हुनि ते। दोस्तों वीडियो पोगो पंहिंजी पुॼाणी ते उदासी टेक यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा।